बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 15 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे इल्मु तबैयात जी अहमियत। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक 15 इल्मु तबैयात जी अहमियत। धरतीअ जो गोलो जिते असीं रहूं था, काइनात जो हिकु नंढड़ो एको आहे जेको मादे मां ठहियलु आहे। तंहिंखां सवाइ ॿिया बि अकेचार गिरह ऐं काइनातूं आहिनि जिन खे तिबई दुनिया सॾिजे थो। लफ़्ज़ फ़िज़िक्स यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ फ़िज़िको मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे फ़ितरत सां लाॻापियल उहा साइंस जेका मादे ऐं तवानाईअ जी गॾियल अमल बाबति ॼाण ॾिए। तवानाई दाइमी आहे जंहिं जी हिकु सूरत ख़तमु थींदी त ॿी ज़ाहिर थींदी। आसमानी जिस्म खां वठी नंढे में नंढो ज़रड़ो कुदरती क़ानून मुताबिक़ तरतीब सां हली रहियो आहे, जंहिं जी तिबी मिक़दारनि खे ॾिसी मिक़दार ऐं क़ाइदा जोड़िया विया आहिनि। तूफ़ान जी तेज़ी, इंसानी जिस्म जो गर्मीपद, धरतीअ खां ॾूरहनि गिरहनि जी डेघ, काइनात जी ॼमार, दिलि जी मामूल मुताबिक़ धड़कन ऐं वक़्फ़े लाइ जेके बि मापा ऐं पैमाना आहिनि उहे आलमी सिरिश्ते जी जदवल मुताबिक़ आहिनि। इल्मु तबैयात फ़िज़िक्स खे वरी केतिरनि ई शाख़ुनि में विरहायो वियो आहे, जीअं हरकी, बरक़ी, मक़नातीसी, नहरी, एटमी ऐं फ़लकियाती फ़िज़िक्स वग़ैरह। रोज़मर्रा वारी जदीद ज़िंदगीअ में बि फ़िज़िक्स जो वॾो कमाल आहे। जहिड़ीअ तरह बंदूक ऐं खिवण जी रोशनी पहिरियां ई नज़र ईंदी आहे ऐं ठकाउ पोइ थींदो आहे, जंहिं मां साबित थियो त रोशनीअ जी रफ़्तार आवाज़ जी रफ़्तार खां बि वधीक तेज़ आहे। ॾिसण वारा सभई औज़ार कैमरा, दूरबीन, ऐनक, स्लाइड फिल्मूं, बिलोर ऐं रोशनीअ जी मोड़ वारी उसूल तौरु कमु कनि था। बरक़ी मक़नातीस ज़रिए ॻरा जिस्म हिक खां ॿिए हंधि खॼनि था। तेज़ रफ़्तार बुलेट ट्रेनूं हलायूं वञनि थियूं। रेडियाई लहरूं टेली मवासिलात ज़रिए दुनिया में थींदड़ प्रोग्राम, तक़रीरूं, मुबाहिसा ऐं मैचूं वग़ैरह असीं हूबहू ॾिसी सघूं था। शुआउनि वसीले मूज़ी ऐं मवरसी मर्ज़नि जो इलाज कबो आहे ऐं उहे सनअत ऐं ज़राइत जे वाधारे में पिणु मदद कनि था। माज़ीअ में मशहूर मुसलमान साइंसदाननि अलकंदी, अबू रेहान अल-बेरूनीअ जहिड़नि तबैयात जे माहिरनि जूं ॻणप जोॻियूं ख़िदमतूं आहिनि। असांजे मुल्क पाकिस्तान जे नामियारे साइंसदान डॉक्टर अब्दुल सलाम खे तबैयात में तहक़ीक़ करण ते फ़िज़िक्स जो नोबेल इनाम ॾिनो वियो। हुन इटलीअ में आलमी तबैयात जो मर्कज़ खोले तरक़ी पज़ीर मुल्कनि जे साइंसदाननि खे तहक़ीक़ जो मौक़ो बि ॾिनो। जोहरी तवानाईअ जे सिलसिले में नामियारे साइंसदान
डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जूं ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। उन करे खेसि मञता तौरु हिलाल इम्तियाज़ एवार्ड सां नवाज़ियो वियो। तबियात हिकु अहिड़ो इल्मु आहे जंहिं इंसानी ज़िंदगीअ में वॾा वॾा इनक़लाब आंदा आहिनि। मुमकिन आहे त इंसानी कोशिश अञा बि अॻिते हली हिन इल्म वसीले एतबार में न अचण जोॻा कारनामा करे ॾेखारे।